मुर्शिद साईं आ फ़कीर साईं मुहिंजो। जय झूलेलाल। मां प्रकाश रामचंदानी एसके टीवी में तव्हांजो स्वागत आहे। एसके टीवी माना सिंधी कच्छी चैनल। सिंधी कच्छी चैनल में असांजी वेबसाइट शुरू थी वई आहे ऐं पहिरीं असांजी हिकिड़ी नंढी वेबसाइट हुई, हाणे ज़बरदस्त वेबसाइट शुरू थी आहे जंहिंजो नालो आहे sindiatv.in। हेठां नालो अचेव पियो sindiatv.in। तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि त 2 महीननि जे अंदरि 1 लख फॉलोवर्स वेबसाइट विज़िट कनि पिया। सभिनी खे ज़बरदस्त वाधायूं हुजनि। सिंधी, हिंदी, गुजराती, कच्छी हर भाषा में तव्हां चैनल ॾिसी था सघो। हिन में हींअर 1 लख सब्सक्राइबर थी चुका आहिनि। हर रोज़ 2 खां 3 हज़ार फॉलोवर्स जुड़ी रहिया आहिनि। एॾी रीति सां असांजी यूट्यूब चैनल आहे एसके टीवी न्यूज़। एसके टीवी न्यूज़ में भी तव्हां ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। असांजो पुराणो चैनल बंदि थी वियो आहे पर हीउ चैनल असांजो चालू आहे ऐं हिन में घणी असांजियूं स्पेशल सेटिंग्स आहिनि। तव्हांखे कोई बि व्हाट्सअप जी ज़रूरत न पवंदी, तव्हांखे कोई बि इंस्टाग्राम जी ज़रूरत न पवंदी, तव्हांखे कोई बि फेसबुक जी ज़रूरत न पवंदी ऐं सिधो ई तव्हांखे डायरेक्टली सब्सक्राइब करण खां पोइ मैसेज अची वेंदो। त ॾिसंदा रहो सिंधी कच्छी चैनल यानी एसके टीवी। दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी यार दोस्ती, दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी गहरी दोस्ती, दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी यार दोस्ती, दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी गहरी दोस्ती। तोखां सिवा केर मुंहिंजो, मूंखां सिवा केर तुंहिंजो, तोखां सिवा केर मुंहिंजो, मूंखां सिवा केर तुंहिंजो। दोस्ती तुंहिंजी मुंहिंजी यार दोस्ती। गली गली में राम राम, हरे घरे राम राम। मम्मी बोले राम राम, पापा बोले राम राम। व्हाट्सएप पे भी राम राम, फेसबुक पे भी राम राम, इंस्टा पे भी राम राम, यूट्यूब पे भी राम राम। तुम भी बोलो राम राम, हम भी बोले राम राम। दादा बोले राम राम, बच्चा बोले राम राम। सुबह को बोलो राम राम, शाम को बोलो राम राम। युग राम राज का आ गया शुभ दिन ये आज का, आ गया हुई जीत सनातन धर्म की, घर घर भगवा लहरा गया। जागा है अवध का भाग जी, गूंजा है विजय का राग जी। योगी संतों की अखियों से झलका प्रेम अनुराग जी। सज धज के ओ सज धज के लागे सबसे न्यारे राम। बोलो जय जय श्री राम। हमारी आंखों के तारे हैं प्रभु राम। बोलो जय जय श्री राम। रघुनंदन भेज रहे हैं पीले चावल घर घर अलख जगाने को। मंदिर में है प्राण प्रतिष्ठा न्योता सबका आने को। यह 24 साल जीवन में खुशियां लेकर आया है। जन जन के भगवान राम ने अब अपना घर पाया है। अब तक था तिरपाल शीश पर उससे मुक्ति दिलाने को। मंदिर में है प्राण प्रतिष्ठा न्योता सबका आने को।